ज़रूरु हो। हुन का बराबर PhD न कई पर हुन जा जेके कम कयल आहिनि उहे वेरी मच स्कॉलरली आहिनि। ॾिसो त हू जॾहिं मुल्ह थो कथे त अभ्यास हेठि ही ख़त थो आणे, पाण पंहिंजी नथो सम्झंदा, घणो टेक्निकली नथा ॻाल्हायूं। पोइ असांखे दरकार आहे त असां हीअं सीरियल वाइज़ जेके बि असां वटि हेसी ताईं मोहरूं मौजूदु आहिनि उन्हनि ते जेको बि टेक्स्ट जंहिं तरतीब सां लिखियलु आहे उहो डॉक्यूमेंट करे वेरी मच उन जा प्रूफ करे असां डिजिटल डॉक्यूमेंट दुनिया खे प्रोवाइड करियूं त हीअ असांजो टेक्स्ट लिखियलु मौजूदु आहे जेको मोहन जे दड़े में जा मिलियो आहे। हाणे इन जी डिसाइफरमेंट करणी आहे, यानी केर बि दुका न हणे, पंहिंजे तौर ते का बि भुल चुक न करे। ही हिकिड़ो सर्टिफाइड डॉक्यूमेंट अथव, इन में अञा असां हथु न विधो आहे। ही 10 ई बुनियादी तौर ते ज़ाती तौर मूं करे हिकिड़ो प्रोपोज़ल अॻियां रखियो आहे त असांखे हीअं करणु घुरिजे। जी, जॾहिं असां मुल्क ते जॾहिं इहे 2 शयूं असां वटि मौजूदु हूंदियूं, यानी कंप्यूटर अॼु सुञाणे पियो त अल्फ़ाबेट छा आहे, फ़हिरिस्त अखरनि जी केतिरी मौजूदु आहे। हाणे उन ते को बि माहिर अचे या असांजे पोयनि माहिरनि जा कयल कम, सिराज साहिब जो कमु आहे, अतावन बबरे जो कमु आहे, या ॿियनि जा कयल कम, ॾेही या परॾेही आलिमनि जा कम, जॾहिं असां कंप्यूटेशनल डिवाइस खे ॿुधाईंदासीं त कंप्यूटेशनल डिवाइस प्रोसेस कंदी उनखे, ॾसियल मुल्ह मौजूदु। पोइ असांजूं सभु जेके फ़हिरिस्तूं हूंदियूं उन्हनि ते अप्लाई करे असांखे यकदमि रिज़ल्ट ॾींदी विदिन मिनट्स या सेकंड, जेतिरो डॉक्यूमेंट घरो हूंदो। ऐं पोइ असां उन वजह सम्झी सघंदासीं त असांजी डिसाइफरमेंट केतिरी वेझी आहे या केतिरी वेझी न आहे, या असां उनखे पोइ क़ाइमु करियूं था या रद्द था करियूं, असां किथे था पहुचूं, पोइ उहो मरहलो पोइ आहे। पर इन मरहले में अञा असां हथु ई कोन विधो आहे। पोइ जो आहे असांजो कमु कुर्सीअ ते वेठल माण्हूअ वांगुरु आहे जेको घड़ियाल में निहारे थो, मुसलसल सुवाल पुछे थो, इहो कमु कॾहिं थींदो, इहो कमु कॾहिं थींदो, इहो कमु कॾहिं थींदो। लतीफ़ साईं चयो त डूंगर न डोरे, सिकण जूं सदूं करे, वेठी घर घोरे, पिरियां मथां जिंदड़ो। त असां घर वेठे वेठा ॾिसूं त को ॿाहिरियों माण्हू अचे ऐं उहो अची हीउ कमु करे ऐं पोइ असांखे ॿुधाए त इंडस स्क्रिप्ट में हीअ लिखियलु अथव। जेकॾहिं घड़ी खन लाइ असां अज्यूम कयूं त हीअं इंडस स्क्रिप्ट जी सिट लिखियलु हुजे ऐं उन में लिखियलु हुजे कंहिं दौर में कंहिं मालिकी कई हुजे त सिंधी ॿोली मुंहिंजी ॿोली, त पोइ छा था सम्झूं। असीं इन सफ़र जे पंध जा मुसाफ़िर आहियूं, कम खे लॻा पिया आहियूं, न थका आहियूं न थकबासीं। पोइ साथ रहे या न रहे, तव्हांजी वॾी महिरबानी। जीए लतीफ़, जीए सिंध।